जी नाज़रीन, असां आम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। ठुल बी सेक्शन पुलिस ॾोहारियुनि सां मुबैना मुक़ाबले बाद ॿिनि मुग़विन मज़दार ड्राइवर मूसा खान पठान ऐं गिदरनि जे हिंदू वापारी केवल दास बागड़ी खे बाज़ियाब कराइण जी दावा कई आहे। ॿिए तरफ़ इलाइक़े में चौबोल आहिनि त ठुल बी सेक्शन तोड़े ज़िले जैकबाद पुलिस अगवा वाक़े में मुलविस ॾोहारियुनि अॻियां गोॾा खोड़े राजूनी डील तहत मुग़विन खे बाज़ियाब करायो आहे। ज़रीन मूजिब डील तहत पुलिस ॾोहारियुनि जा गिरफ़्तार 7 माण्हू आज़ाद कंदे ऐं उन्हनि जो चोपायो माल बि पिणु वापसि कयो आहे। ॿिए तरफ़ इतला आहिनि त ॾोहारियुनि जी फरमाइश ते पुलिस पुलिस अहलकारनि सदीक़ बंगलाणी, सद्दाम बंगलाणी समेत 5 अहलकारनि खे SSP जैकबाद पारां क्वार्टर घाट कयो वियो आहे। जी नाज़रीन, असां आम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। ठुल बी सेक्शन पुलिस ॾोहारियुनि सां मुबैना मुक़ाबले बाद मुग़वी मज़दार ड्राइवर मूसा खान पठान ऐं गिदरनि जे हिंदू वापारी केवल दास बागड़ी खे बाज़ियाब कराइण जी दावा कई आहे। ॿिए तरफ़ इलाइक़े में चौबोल आहिनि त ठुल बी सेक्शन तोड़े ज़िले जैकबाद पुलिस अगवा वाक़िअनि में मुलविस ॾोहारियुनि अॻियां गोॾा खोड़े राजूनी डील तहत मुग़विन खे बाज़ियाब करायो आहे। हर वक़्तु आगाहनि लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।